अच्छा, तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजा माशाल्लाह 30 किताब अची चुका आहिनि, 30 ई किताब मार्केट में अवेलेबल आहिनि तव्हांजा? जी हाँ, मुंहिंजे किताबनि मां अक्सर किताब मौजूदु आहिनि। जेकॾहिं सभु 30 न हूंदा त 24-25 ज़रूरु हूंदा। अच्छा, त उहो हर किताब त ज़ाहिर आहे कोन पुछी सघंदमि, पर मुख़्तसर तव्हां कुझु ॿुधायो त अक्सर करे तव्हांजा किताब कहिड़े टॉपिक ते लिखियल आहिनि? किताब जेके आहिनि उहे मुंहिंजा कुझु किताब कंपाइलेशन आहिनि। अच्छा, जेके मां सिंध जे तारीख़ जे हवाले सां ऐं सिंध जे विज़डम जे हवाले सां, सिंध जे फ़िक्र जे हवाले सां मूं किताबनि जी उहा कंपाइलेशन कई आहे। सही सही। ऐं कुझु किताब आहिनि जेके मां ओरिजिनल किताब लिखिया आहिनि। जेके किताब लिखिया आहिनि उन्हनि में मौज़ू मुंहिंजो सिंध आहे, सिंध जो नौजवान आहे ऐं तरबियती नौइयत जा जेके आहिनि उहे किताब आहिनि। सही। ख़ासि तौर ते सेल्फ हेल्प जा किताब असांजे नौजवाननि खे घुरिजनि था पिया, त उहे पंहिंजूं महारतूं, पंहिंजूं क़ाबिलियतूं, ठीकु आहे न, उन जे लाइ हू वक़्त जो सही इस्तेमालु कीअं करे सघनि, हू फ़ैसिला साज़ीअ जो इस्तेदाद कीअं हासिलु करे सघनि, हू पंहिंजी शख़्सियत खे जेको आहे डेवलप कीअं करे सघनि, हू पंहिंजे इस्तेदाद खे कीअं अॻिते वधाए सघनि। त इन क़िस्म जे सेल्फ हेल्प जा जेके आहिनि उहे किताब आहिनि। ऐं कुझु किताब जेके आहिनि उहे मां रिलीजन ते लिखिया आहिनि। अच्छा। हा, असांजे बरे सग़ीर में जेका आहे, जेको रिलीजन जेको आहे दीन इस्लाम, उन जो हिकिड़ो तरक़ी पसंदि जेको आहे, हिकिड़ी रवायत आहे। तरक़ी पसंदि रवायत में जेके असांजा बरे सग़ीर जा वॾा आलिम आहिनि, मौलाना अबुल कलाम आज़ाद, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, ऐं असांजे सिंध जा बुज़ुर्ग जेके आहिनि, पंहिंजो हकीम फ़तह मोहम्मद सेवाणी, ॿिया बि खोड़ अहिड़ा आलिम आहिनि, मौलाना मोहम्मद सादिक खॾे वारो, जिन तहरीक आज़ादीअ में तमामु वॾो हिसो वरितो। त इहे तहरीक आज़ादीअ जा जेके रहनुमा उलमा हुआ, इहे रोशन फ़िक्र आलिम हुआ, इहे इंसान दोस्त आलिम हुआ, इहे वहदत इंसानियत ते हलंदड़ आलिम हुआ। हाणे उन्हनि जूं इहे इंसान दोस्तीअ जूं, वहदत इंसानियत जूं, वहदत अदियान जूं इहे रवायतूं इहे क़ाइमु रहनि ऐं असांजे सिंध जे ईंदड़ नसुलनि ॾे मुंतक़िल थियनि, उहो कमु मां थो कयां पियो। मुंहिंजो जेको हींअर किताबु आयो आहे, उहो किताबु आयो आहे क़ुरान हकीम जा सोशल इक़्तिसादी उसूल। अच्छा। बुनियादी तौर ते असां वटि जेके इक़्तिसादी तसवुरात आहिनि, उहे इक़्तिसादी तसवुरात हिकिड़ो मज़हबी माण्हुनि जो गिरोह आहे जेके इंतिहाई तंग नज़र ऐं रुजत पसंदीअ में जेको आहे उहो इस्लाम जे इक़्तिसादी तसवुरनि जी, क़ुरान जे इक़्तिसादी तसवुरनि जी इंटरप्रिटेशन सरमाएदाराणी करे थो पई। पर मां क़ुरान शरीफ़ ते कमु करे तहक़ीक़ करे ऐं मूं किताबु ॾिनो आहे त इस्लाम क़ुरान जी जेका तालीम आहे उहा इज्तिमाही सोसाइटी पैदा करण जी आहे, सोशल सोसाइटी पैदा करण जी आहे। दुनिया में सोशल रियासतुनि, सोशलिस्ट रियासतुनि जेको इंसाननि खे फलाही मुआशरा ठाहे ॾिना आहिनि, उहे फलाही मुआशरा असां क़ुरान जे तालीम सां जोड़े सघूं था पिया। इन जे करे उहा तालीम जेका आहे उहा क़ुरान में चिटी ऐं खुलियल आहे। उन खे नौजवाननि ताईं पहुचाइण जो मूं किताबु इहो तयारु कयो आहे ऐं उहो किताबु सिंधीअ में बि आहे ऐं उर्दू में बि आहे। त पब्लिश थी वियो आहे या थियण वारो आहे? जी हा, बिल्कुलु किताबु उहो छपिजी वियो आहे। सो इहे किताब अचण सां इहो थींदो त असांजे मुआशिरे में असांजे माण्हुनि जी इहा रहनुमाई थी सघंदी त हुते फलाही रियासत क़ाइमु करण जे लाइ, फलाही मुआशिरो क़ाइमु करण जे लाइ, इंसाननि जी इज्तिमाहीत क़ाइमु करण जे लाइ पंहिंजो रोल जेको आहे उहो अदा करे सघनि, इंसान दोस्तीअ जो, वतन दोस्तीअ जो ऐं माण्हुनि जे भलाईअ जो। ज़बरदस्त ज़बरदस्त। अल्लाह साईं तव्हांखे अञा बि कामयाबियूं अता करे, ईअं ई सुठो सुठो कमु कंदा रहो इंसानी ज़ात जे लाइ।